बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमन युतिल्लाह व रसूलहु फक़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व क़ाला अलैहिस्सलातु वस्सलाम मन युरिदिल्लाह बिही खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन व क़ाला अलैहिस्सलातु वस्सलाम अना आखिरुल अंबिया व अंतुम आखिरुल उमम व क़ाला अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद सब चौड़ सुनो मोहम्मद जा आश का डाडियां जाओ नंदा नंदा ना बड़ा तीन फर्ज ही बदन दे नंदे आ जा एक खदवारी वाला देखे मार गया तने तो बड़ा सुरनी नदा होने से बीच में जगह पई इते भला बम्बू पूरी ला सूर्य जो खुदा जे वास्ते न जगह के भरियो अगे सूर्य सुरोई न ता एल फील गलत हो वो सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन गिद्दतन मक्कतन मदीना आज के रसूल दाडिया मोहम्मद जा दीवाना मैयत बरत करे जा नारे तकबीर शाने मुस्तफा अस्मते मुस्तफा नारे तकबीर। देखो डाडिया सुभान अल्लाह जो ने हिन साल मदीने में लो घणो करे दमो संग गडो हलंदो पर टिकट पाण भरींदो जो कम जो तहां जो लथो मुंहिंजो तो रही लथो खदवारी वाला चवंदा तोखे बि वठी हलां दुआ कयो अल्लाह असां खे काबे जो तवाफ नसीब करे ज़मज़म जो पानी नसीब करे अरफात जो मैदान नसीब करे महबूब जे रोज़े ते हाज़िरी मदीने पाक हलो न जे होटल ते पांजी राश हुजे उता निकरो को वरी मानन का पुछो मस्जिद नबी दे केड़ो रस्तो विंदो वो जे को हाजी जवाब दे न हाय हाय वो शायर नकुल केवा के तो कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इयो घर कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इहो घर तई इहा मस्जिद मदीने जी इहो महबूब जो घर तई सुम्मा सजदा सुम्मा रजा इला समा इल अव्वल वसानिया वसालिसा वराबिया वलखामिसा वसादिसा वसाबिया इला सिदरतिल मुंतहा फयक़ूलु अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह। जो वायदो शुरू आ पर अधो अरबी में आ जो दौर वरी अंग्रेजी थे बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी ना काम हराम जो अरबी पढ़ा कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ साहबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ पीरान पीर जी बोली अरबी आ मौली दाऊद जे जलसे ते अचण वाला जन्नत जी बोली अरबी अथवा जन्नत जो मूड़ी सदाई पे खडवारी में धिका खाई रहो जन्नत खपे हाने मां सखर तकी रगे मुझे जन्नत खपे बोलो हमरा उते भी तो न खपे उन जी ज़ाल जो नालो को जन्नत रन हसने भागी हणी सैंडल हमजा गजो केस मुझे बातो वाली जन्नत दुखिया अल्लाह जी जन्नत डाडी भली असांजो असली गोठ जन्नत असांजो अबो आदम उते जो असांजी अम्मा हवा उते जी असांजा वॾा जन्नत जा ये मंजिल दी रात हो गया इते खदवारी में बटे दिया धिका खाइण आया दुआ कयो त खैर असां पंहिंजे गोठ पहुचो असांजो मां को जन्नत बिचाई तो के जाके जी आया ही पर के जो संदन और संध्या ही न जाना हो तो अरबी में कुछ
अदा मोवियारा तू मुखे दुखियो दो लगी एडे साइड ते अची मुलन के भरे छा कने पुट राण हो भी बेचारो मजबूर आ उनके भी घुरायो साइड ते अची भर मुखे भी भर पो सभिनीन के भर हा विच में वरी जेको यो मुनासिब न थो लगे कबाब में हड्डी सुठी ना ए बेचारा मुलाजिम है नहीं भी चंद है के भी जल सिवारा कुरान था ये भी मुअज्जज है सब चौसो पूरे जल से जी रिकॉर्डिंग कर मानन के भी बाहर ए से कोने पासों टंगी हुई था ये जलसो दुबई शारजा मस्कत अरब हमारा सऊदी अरब फ्रांस में जे कुत्ते भौंकिया अजो ही मोबाइल उन के भी बुधाई दियो तो खलवारी में मोहम्मद जा आशिक पहुंची विया दादा ने ताजो सुभान अल्लाह नारे तकबीर कादियानी कुत्ते पे नारे तकबीर मानू वारी चवंदा से खोज के में जमीयत वारा जुलूस ता कढन सका जुलूस मा घणो थींदो मौलाना फजल रहमान को ऐलान क्यों तो फ्रांस जे मसलो अचो बाइकाट क्यों हिकड़े हफ्ते में 3 अरब जो नुकसान थियो 3 अरब माफी तो वठा गलत दादा अमन तो ये दी जबरदस्त ये थी वे थोड़ी नुकसान मा घणो सीधो सैयद के चाके चिया ही पण के जो संतन और सिंधिया ही न जाना होता अरबी प्या पूछ मर रब्बो का व नबियो का व दीनो का ही बोली बारो चंद पर मुंजी अग्या तिन शलवाई वगी न थी पिटाई तो जे चंद्र चोदिया रात जा तो खक जीवया सुबह सा वरी पोइते था सो मुते एतबार कोने मच साईं दाऊद के मुंह मूर्ति वारो दु चुतन ते जलसो न भया मुखे जा जो तो बक मकयो जलसे के भरना ला बा तबलीग वाला दिस बक मकना एकरा गश्त कंदा यो वरी तस्बीह करी कुंड में जिक्र कर एकड़ा ज़ाहिरी मेहनत कंदा ॿिया वरी ज़िक्र अल्लाह जिन ॾे विया आहिनि इन जे दिलनि खे नरम कर मां तो लाउड ते गश्त कया तहां सुभान अल्लाह जो ज़िक्र शुरू कयो जे 20 मिनटन में मौली दाऊद जो जलसो न भरजे त मूंखे चइजा नंढा न वॾा जोर सां अल्लाहु अकबर बेटा ही तो चई चंद्र चमाए सच कावड़ी जे न तो सच चमाए सच दुखियो माके तो को सच चे ना सुंदे चीरियास रमजान में तो मुलन के सच चौ रमजान में मस्जिद जे तरह थे मुलन जी पुलिस चौकी लग पुलिस वाला गाड़ियों चेक करना न असा मानियो चेक कर चांदो दई मच्छी हल कमरे में चांदो दई वांगण रख थे रे वांगण कलोड़ा कान मच्छी तुम खा सच चे जाई दो जे चंद्र जमाए सच जे मच्छी मुंह न भाए कदी हो बरी संगड़ा कदी हो बरी गच्छ जे मुंह में बरई मच्छ परतों में ना है पेशानी पिरी इंतहाई लंबो चौड़ो सफर करे बरादर मुकर्रम भाईरन जेड़ो दोस्त हजरत मौलाना साईं मोहम्मद दाऊद साहब की खुसूसी दावत थे कड़वारी मदरसे के सालाना इज्तिमा में शिरकत जो मौको मिलो अल्लाह खां दुआ है त अल्लाह सभी की हाजिरी कबूल फरमाए अल्लाह इन मदरसे के रहमत जो कक्कर बनाए अल्लाह ताला क़यामत इन मोहम्मदी बाग के आबाद करे पहिरियों तमा तहां सभी के मुबारक तो दिया जो तमा ॾींहं जो जलसो ॿुधण आया न तो ॾींहं जो जलसो ॿुधण ॾुखियो आहे रात जो सफ़ा सवलो आहे रात जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बस खडवारी जलसा मां वञा थो मायूं कहिड़ो परू चांडियो छा कंदियूं असांखे ॿ ॾींहं ये ॾेढियूं टाटरा करे वेही रहनि पर ॾींहं जो साईं घोट के भी कम आहे कमंद में भी छिल पई आहे साईं मिल भी चालू थी वई आहे कणिक भी हाणे छटी अथमि पहिरियों पाणी आहे हे भी कम आहे सभु कम छॾे अॼु मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया आहियो ॾाढा नथा चओ
मोहम्मद जहाज के गया। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, नारे तकबीर। आई बड़ी सुबह सा सीएम आशकन के सी छा कंदो मी छा कंदो बेटा इजाजत है सामान केड़े सबका पर ही सुर ही से आ रहे काम सारे में घट में जनायो सी डाडो त रात छो थे नापा को थी जमीन ते ना हलो बेटा ही तो सामान खेड़े सबका पर ये सुराई से आ रहे तन विधाई तार में अरवाह जे आ रहे मोहब्बत थी मारे न त कौन है दम दरिया है लतीफ तो चाहे साउड़ जिनके साहने से निंद्रू की न कन अरे घड़ा घड़ी घेड़ के वो आदि जो अचन जुड़ फड़ की न दिसन तर दियो अचन पे उता सब कम छदे महबूब जो जिक्र कुरान जादो जाए वमा तशाऊना इल्ला अयशा अल्लाह मर्जी तुझी न हलदी मर्जी हुन जी हलदी खडवारी वारा जो कायनात के पैदा करियो न हलदी तुझी मर्जी तो जा मनसूबा नाकाम खुदा जो बस हमने जा चार दलील थोड़ा यूसुफ अलैहिस्सलाम जे बाहर अंजी ने त केड़ी खूह में उछलो मरी वने जानी छुटे रब बचो खूह जे तरे मां कडी मिस्र जो बादशाह कदो पास मर्जी कंहिंजी पूरी थी सभई नथा ॻाल्हायो अकेले रब जा पुजारी ॾाढा जो मर्जी कंहिंजी पूरी थी फिरौन जी ने त केड़ी हजरत मूसा अलैहिस्सलाम पैदा ही न थे रब जो पैदा करे तुझे घर पालींदो मास मर्जी कंहिंजी पूरी थी नमरूद कुत्ते जी ने ते हजरत इब्राहिम जमे ही ना रब जो तुझे कमदार जे घर पैदा कर अबू जहल कुत्ते जी ने ते केड़ी नबी के मक्के में लड़ाया हिजरत कराया जान छुटे रब जो अबू जहल कुत्ता तू कुत्ते जे मौत मर दे क़यामत ते किरोड़े मोहम्मद जाश के पैदा थींदा जब ये दुश्मन जी ने त केड़ी तो डॉक्टर खान के शहीद करो रक्त में बेचारो जान छुटे रब जो खबरदार डॉक्टर के शहादत का को मार जाए थे डॉक्टर पैदा करने ये बाजी मौत की बाजी है ये बाजी तुम ही हारोगे हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर मारोगे नारे तकबीर तुम कितने खालिद मारोगे तुम कितने खालिद मारोगे जमीयत इस्लाम नारे तकबीर खबरदार तहाजो रिथो नाकाम रब जी रिथ कामयाब इमरान जी ने त केड़ी तो मौलाना के इलेक्शन में आउट क्या पार्लियामेंट में बाहर कदा जानी छुटा रब बचो इमरान तू वजीर आजम थीले तभी थुकला न तजा मी हव संदई फजर रहमान के पार्लियामेंट में बाहर कदे तभी मां रब यार हन पार्टी जो लीडर कदो न तो करे मौलाना के जो दिसंबर में भी इमरान जा पगार कडिया अरे इमरान खान चे तो मौलाना जो मां जायज मुतालबो मञण लाइ तैयार आहियां बुधाए चऊं तो मौलाना केड़ो तो खान जायज मुतालबो क्या बुधाए मौलाना जा सब मुतालबा जायज असांजो को जाती इमरान असां जेड़ो थोड़े या इमरान कादियान जे पासे आ फजल रहमान मोहम्मद जे पासे यार दादी हमें चा जाओ नारे तकबीर कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर कौन गाजी खालिद नौजवान पिछड़ कोरट में जज के सामो कादियानी गुस्ताखी कई है पुलिस सारे काम गन कसे दस 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 जज कुर्सी चले पड़ी यानी दादा
हाँ गाजी 14 सालन जो खुदा जो कसम नौ छुआ मानू था चन मरी वेंदे फांसी चढ़ी वेंदे ए छा कई गाजी जो जवाब जे तो हिते हिकड़ी जान 70 हुजन मोहम्मद जी इज्जत के कुर्बान कर भैया तो मदद करो गाजियों के सलाम करो भैया तो खत्म नबूवत जा जी अल्लाह खुदा जो कसम खुदा वो पंजाब जो गवर्नर को सलमान तासी मुमताज कादरी मुलाजिम भी उन जो नौकर भी उन जो गन भी सरकारी रुगो हुजूर जी गवर्नर गुस्ताखी कई ना हाय रब चलो गार्ड भी तो जो हजार भी तो जातो मोहम्मद के खिलाफ भौंक दे गवर्नर जब पांचे जाए गया मुमताज कादरी गोलियां तो के मोहम्मद जो आशिक साबित है नारे तकबीर जोर से गुस्ताख रसूल की एक सजा सरकन से जुदा से गुस्ताख रसूल की एक सजा नारे तकबीर कानून 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 हाथ में कानून सुनाना तो तुम्हारे कानून थे आशा कानून जे हवाले कैसे न छा कयो ता गुस्ताख रसूल अल्लाह कोई कानून गोली कानून बस 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 मुल्क मुसलमानन जो नबी साईं तो ही न थे असांजे जिंदगी ते लानत जिंदगी असांखे खपे ही न खुदा जो कसम जो असां पंहिंजे नबीअ जी गुस्ताखी बर्दाश्त कयो कुरान चाहतो जो कुरान तो जो नबी औला बिल मोमिनीन ओ मिठा मोहम्मद तू कलमे वारन के जान का वधीक प्यारो आहे ॾाढी हमें चाहतो सुभान अल्लाह जोर से आज के रसूल अबैयत फुरात करो जाए नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा नारे तकबीर हाणे अचो त वरी महबूब जो शान ॿुधायां हुजूर जी हर अदा निराली आहे बस कर कटड़ू हर अदा खुदा तो के पसीनो अचे ना हुजूर के पसीनो अचे त अतुर जी खुशबू तो गाल है तवा तमा थुको निकरन नबी कलाम करे त नूर जो लाठो निकरे तो इशारा करे मानू बुझो समझी विड़ी पवन मोहम्मद इशारो करे चंड बटुकरा थी किरी मुल्लो निंद्र करे वजू चट नबी निंद्र करे वजू बरकरार हज़रत बिलाल साईं जो फरमाए मां आज़ान दी साईं जना आया सुन्नत पढ़ी आहिली पिया अख लगी वई निंद वठी वई मां जो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह से नमाज जो टाइम थी वियो जमात अची वई आ साईं जन उथिया सीधा मुसल्ले थे नमाज पढ़ायो सलाम बनायो मुझो से तमा निंद पिया हो वदू कौन कयो पाण फरमा बिलाल तहां जी निंद बिया मोहम्मद जी निंद बिया ॾाढा न था चओ या रसूल अल्लाह तहां जी निंद केड़ी आ पाण फरमायो तनाम आहे ना आया हाय हाय तनाम आहे ना आया वला यनाम कल्बी मुझो अखियों निंद कन दिल मौला जो जिक्र करे ता कड़वारी वाला जी दिल सुजाग हुजे उन जो वजू न भजंदो बिटाई जादो जे बिटाई लतीफ तो जे तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन अजा बदलियम जा नौकरा मां आयो ही बिटाई आया मुखे न ता सुनाओ जा के सिंह साथ सेठ सागो आ के सिंह मठियाला इन्हनि जो कारो जुबो ॾिठो आहे त परेशान थी हाणे मूंखे सरदारनि घुरायो नवाब शाह कारो जुबो पायोसि पोइ हिक ॿिए खे पिया चवनि ओॾे हुन करबला जो आऊं पिया असां करबला वारनि जा बि नौकर आहियूं ॾाढा नथा चओ सुभाणे
असां बिचाईअ जा नौकर, कलंदर जा नौकर, सच्चल जा नौकर, अलीअ जा नौकर, अलीअ जे औलाद जा नौकर, हाले जे वारे जा नौकर, बेर शरीफ वारे जा नौकर, अमरोट वारे जा नौकर, वलीअनि जा नौकर। पर वली हुजे हिकु नंबर मथा 2 नंबर मुर्शिद वठो। हाणे हिकिड़ो मुरीद 2 नंबर मुर्शिद जे घर वठी आयो त उन 2 नंबर छा चयो? जे नंढियूं वॾियूं मायूं गॾु कर, मां सभु ॾिसां पोइ क़यामत में सुञाणा पोइ छॾायां। केॾी दिक़त करे माई ॾिसण मुरीद को मां जड़ो चढ़ियो डाक्टरो खणी कन्नु कपियसि। मुर्शिद अरे हे छा? जैसे क़यामत में मुर्शिद हूंदा घणा, असां बि ॻोल्हियो हूंदा सारो कन कपियो किथे। सुञाणो पंहिंजे रब खे। मुर्शिद उहो वठो जेको शिरक जी दावत न ॾे। जेको पाण शिरक जो मरीज़ आहे तोखे कीअं लाइन ते आणींदो? ऐं क़ुरान छा थो चए? इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक वॾे में वॾो ज़ुल्म। शिरक वॾे में वॾो ज़ुल्म छाखे चइबो? आलमनि असांखे ॿुधायो आहे ज़ुल्म चइबो आहे वज़अ शइ फी गैर महलिही। हिते घरवारी कम में जी छड़ी पटे मूंसां वॾो ज़ुल्म। अरे ज़ुल्म अञा ॿी शइ न, आलमनि ज़ुल्म जी तारीफ़ कई आहे। ज़ुल्म चइबो आहे वज़अ शइ फी गैर महलिही। ज़ुल्म चइबो आहे जेका शइ जंहिं लाइ ठही आहे उनखे उते न रखणु ज़ुल्म आहे। हाणे मां 3 मिसाल थो ॾियां। वाच ठही आहे त बाह में ॿधो, खलवारी वारा टंग में ॿधो, वाच सां ज़ुल्म आहे। ऐनक ठही आहे अखि ते रखो, तव्हां कननि ते रखो, ऐनक सां ज़ुल्म आहे। टोपी ठही आहे मथे ते रखो, तव्हां गोॾे ते रखो, टोपीअ सां ज़ुल्म आहे। हीअ पेशानी ठही आहे त इनखे रब जे दर ते झुका, कबर ते, कुब्बे ते, चुब्बे ते, पीर ते, झंडे ते न झुका। इहो ज़ुल्म आहे। क़ुरान छा थो चए? इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम। शिरक वॾो ज़ुल्म आहे। कलाकनि जा कलाक शिरक ते वाइज़ ॿुधंदा, वरी पुछंदा साईं दाऊद शिरक छाखे चइजे? शिरक त सिंह न हूंदा हेॾा मरू त मलाइक नासुन मां लसी कढे। हर शइ सम्झे थो, शिरक नथो सम्झे। मूंखे तव्हां ते कावड़ न आहे, मूंखे पोड़नि ते कावड़। ख़ुदा जो कसम वण सुञाणनि था, कम तो सुञाणनि था, बन्नी सुञाणनि था, चांवर घोट के मां चांवर पियो वटे कटे मां लप भरे रूसी चऊं एरिया नक थई आ लेपा पई थई। चांवर सुञाणे, कम त सुञाणे, कपिड़ो सुञाणे। रब नथो जेको रब नथो सुञाणे न क़ुरान छा थो चए? क़ुरान सुभान अल्लाह जो त क़ुरान पढ़ा ज़ोर सां। क़ुरान जो होश तबैयत बुलंद करे जाओ। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद। नारे तकबीर। ये त अञा मां गिरेपीअ में आयो आहियां छो त परो को कर्ज़ रही हलो। जे मां मुस्तक़िल अचां अहिड़ी तकबीर कयां हां ऐं खॾवारी मां जिन बि टपड़ खणी भॼी। देखो अल्लाह के नथो सुञाणे न क़ुरान छा थो चए? क़ुरान तो पढ़ा। क़ुरान तो चए वमन कान फी हाज़िही आमा फहुव फिल आखिरति आमा। हाल में वेठा पूछो जेको अल्लाह के नथो सुञाणे दुनिया में भी अंध हुआ, क़यामत में भी अंध। क़ुरान पे चए हुजूर जी हर अदा निराली आहे। तो भी मां जे पेट में रहे, मां भी रहियो, नबी से में रहा। ये हराज जो फर्क असा मां जे पेट में जरे हेडे पुस्तियूं जड़ो क्रिकेट भी खेडे हराम जो मां के सुमण दियो। पर अम्मा जी जे हुजूर मुझे पेट में आया ओगराई ॾियां त अतर जी खुशी।
पत्थर थे कदम रखा तो पत्थर अटो बन गए मां जबल में बकिर उचारिया पत्थरन मां आवाज बुसरा वक जा आमना आमना मुबारक तुझे पेट में अग्गन जो सरदार भोजन जो सरदार नूरन जो सरदार नर आमना ये बच्चों जमाई नालो मोहम्मद हाणे लॉकडाउन खां पहिरियों या लॉकडाउन तव्हां वटि बि या असांजे हैदराबाद कंध में आई लॉकडाउन हुनजी माना छा आहे ख़बर अथव अॻियों बंदि अब मुंहिंजो टाइम ख़तम थिए त मूंखे मिस कॉल वरी इमरान खान तो चे किरोना किरोना कोन थी अचे मौलाना फज़ल मान थो अचे हाणे जल जाए दब धक किरोना मुसलमान लाइ थोरो या किरोना काफर लाइ यकचन मां अची फातऊं किरोना शुरू काथों थी चीन मां चीनन खाधा चमड़ा चीनन छा खाधो चीनन खाधा चमड़ा थदवारी वारा चमड़ा खाईंदा आहिनि छो दीदी किरोना कुरान असांखे छा थो चए सुभान अल्लाह जो तो कुरान पढ़ा जोर सां कुरान तो चए युहिल्लु लहुम तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस कुरान तो चए पाक शयूं मां रब हलाल कयूं न उहो खाओ हराम जो वेझाई न वञो छो थींदी असांखे किरोना थींदी चीनन खे अमेरिकन खे जेके बिल्ला था खाइनि उहा था खाइनि चीनन जो VIP डिश अथव नंढड़ियूं बिल्लियूं असांखे किरोना थी कहिड़ी थियो आहे असांजो इस्लाम आला दीन आहे असां जने बि हथ ई विराए ॾिना हथ ख़ुदा जो कसम हुजूर फरमा हिन हथ सां खाइजो पीजो खैर हिन हथ सां हे हथ इस्तेमाल कजो जल्दी मोड़ जो अंग्रेज चए तो हे टिश्यू इस्तेमाल कजो अंग्रेज जी पोयां लॻो अंग्रेज तो उस समय ले छड़ंदा आहिनि जे खडवारीअ जा गदा हले उनखे चवंदा आहिनि सन पाथ सदके वञा तुंहिंजे नस अंग्रेज कुत्ते जे पोयां लॻण में तो पाण खे कामयाब तो समझे न कामयाबी मोहम्मद जे सुन्नत हुजूर छा थो चए मुसलमान पाण में मिलो न टे जुमला चओ कहिड़ा अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अंग्रेज छा थो चए राति जो पाण में मिलो न पोइ हिक ॿिए खे चओ गुड नाइट माना राति ख़ैर जी बाक़ी सुबुह जो पादर पिसिया पिया सुबुह थे न पोइ चओ गुड मॉर्निंग माना ॾींहुं ख़ैर जो बाक़ी मगरिब थींदी त बाईपास ते पादर लॻंदा पर इस्लाम छा थो चए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू तोखे सलामती हुजे तोखे रहमत हुजे तुंहिंजा खीसा सदाई पैसनि सां भरियल हुजनि माना चाहे केॾी वॾी दुआ कई मां सुभान अल्लाह नथा चओ इस्लाम आला दीन खुदा तू भी जाओ मां भी जाओ नबी से भी जावा डी हराज जो फर्क असा पे जमो ना अमा घोट किया दाखिल बाबो भई त मथे के जो अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर असा जमे पाडो न खपाइणो पए तो जाए हिन पिणे के पिनन जड़ो करे पो आए पर मोहम्मद पे जमे त नूर जो लाटो पियो अचे सुभान अल्लाह जो द मिलाद पढ़ा जोर सा आज के रसूल दादा अम्मा जे जमल महबूब जमल पिया मां एड़े खीमे में पया मां वटि तेल कोने जो ॾीओ ॿारिया गुरबत जे करे नबी संजावा एॾो नूर निकतो एॾो नूर एॾो सुभान अल्लाह जो त बोले सा जोर सा मोहम्मद जो इश्क भई त बुलंद करे जा नारे तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा नारे तकबीर अल्लाहु अकबर कबीर छा त खल्क सुबह सा हितरी खल्क मोल दाऊद जे दिहाड़ी ते घुराया हां है खुदा तो कसम
जो वॾो मजमो आयो आहे कना तूं लॻी सुबुह न त जलसो भरबो ई 2 बजे खां पोइ खडवारी मदरसे के खडवारी वारनि खे बुजुर्गनि जूं दुआऊं थियूं अम्मा दीजे हुजूर जावा एडो नूर निकतो जो खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन मां वेठी त मक्के में हाँ पर शाम जो मारियो मां आमना पंहिंजे अखियुनि सां ॾिसां हुजूर जे जमण सां नूर जी लाइट मिस्र ना यमन ना शाम मुल्क वई छो इब्राहिम अलैहिस्सलाम जी कब्र ओॾहिं हज़रत इस्माइल जी कब्र हुजूर जे जमण सां नूर जी लाइट हणी रब इतलाह ॾिनो त सोना इब्राहिम जे मिठे मोहम्मद अला तो रोई दुआ कई वो मिठो मोहम्मद जे मक्के पाक में आयो हुजूर जावा की तवज्जो जमण सां सिर सजदे में जमण सां असांजा जमण सां रांबा कया था सॼो ॻोठ जी मथे ते खणा था सूर जावा जमण सां सिर सजदे में असांखे पैगाम हो त निमाज़ मां हथ न कढिजो निमाज़ अॼु खोड़ सूफ़ी पैदा थिया आहिनि चवंदा निमाज़ ते थोरो या ॾाढ़े पटके ते थोरो या नियत साफ़ छा था चओ नियत तुंहिंजी नियत साफ़ आहे न पोइ कंहिंखे छो पाती नियत साफ़ आहे माल तरीअ ते हुजे यटन मां अची फाथाऊं इमाम हुसैन करबला में नमाज़ पढ़ी हुनजी नियत साफ़ कोन्हे बस कर जट हाणे मां सख़त फ़कीर कई पोइ मूंखे हिकिड़े हमरा जो करबला ॿुधा मुंहिंजा मां मसरूफ़ आहियां इलाही मुंहिंजा इलाही प्रोग्राम आहिनि मुंहिंजो मां 2 लफ़्ज़नि में करबला ॿुधायां कि तूं अजीब मौलवी आहे करबला जो हेॾो वॾो दास्तान 2 जुमलनि में मुंहिंजो हा जे ॿुधा मुंहिंजो करबला मां 2 सबक वॾा मिलिया के कहिड़ा मुंहिंजो पहिरियों सबक सैयद खे सजदो न छॾियो यार ॾाढा नथा चओ करबला वारे जवान जा मुरीद ॿई हथ बुलंद करो नारे तकबीर शान हुसैन शान हुसैन शान अहले बैत नारे तकबीर मुझे करबला जो पहले सबक सैयद ने सजदो न छॾियो ॿियो सबक बीबिन पर्दो न छॾियो खुदा जो कसम अॻिते अची मूंखे निरड़ ते चुमी ॾिनई पुठी चकई जे मौलवी तो जड़ी करबला मुखे कह न बता करबला जो पहलो सबक सैयद ने सजदो न छॾियो अली अस्कर कुर्बान अली अकबर कुर्बान गोटू कासिम कुर्बान अब्बास जा बाजू कटजी पिया 72 शादी कुटा पिया जतो सुमरा मां के बच्चा प्यारा नाल हुसैन के रब जी नमाज प्यारी है जोर से आज लाउड बे गजब आंदो थे हेड़े सोलन खुदा क्या जलवा करबला में दिखा जा हुसैन ने सजदे में जाके सर कटाया हुसैन नेज़े पे सर का असा मौलवी भी कुरान पढ़ूंदा लाउड घुरायो शामियाना हनायो स्टेज ठायो देगियो लायो अली जे औलाद कुरान किया पढ़ो नेज़े पे सर का जुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वार थी कुछ भी ना अपने पास बचा जा हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन हुजूर जावा जमण सां सिर सजदे आंगुर जो इशारो मथे मकसद मीलाद पे बुधाइन मकसद छड़ी मीलाद ना जद मुल्लन के मीलाद याद आ मीलाद में हलवो हाने मां गुजारत बदिया त हलवो मुल्लन के चौथो वणे जो हलवे में हड्डो कोने हलवो नरम है चप धरे के तब देस पोस्ट ऑफिस में ट्रक
मिराज जो पैगाम छंडी न जुलूस न हलवे जी देग न हाणे त ज़ुल्म ही हुआ जो मेले में खदड़ा नचन शादीअ में मायूं नचन रबियुल अव्वल में मुल्ला था नचन मुल्ला दाढ़ियूं पटका जिकी वञा खदड़े जो रत पियल थी जा मुसल्ले ते बीहण वारो डांस करे जुम्मे पढ़ण वारो नाच करे मां काॾे वञा मां काथे मातम कया मां कहिड़ी बत सां टकर हणा कंडवाई वारो मां कहिड़े बिजलीअ जे तंबे ते चढ़ा बोली दाऊद जे तो जेड़े के वणई चढ़ो लाइट आहे मौलवी तो नाच करे सुलभ बिचाई साथे के गिदड़ चढ़ियो घोड़े ते लतीफा ना को अंधेर नंगरी चटपट राजा पलाल महागो ए मां खादी बना लतीफ चाहतो जे गिदड़ चढ़ियो घोड़े ते गिदड़ चढ़ियो ए मौलवी तो नाच करे सुन तो ॾिसो यार बिचाई जो जे गिदड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बा अरे कंहिंखे ॼांदा अदालती सभु थी कंहिंखे था रहबर जे मिलिया गुमराह मिलिया के अंधा के चंद्रा छोकरा माच करे वियो जावा हो या सूरतीअ मां निकता हो माच करे मुमा जिन्न भी टंगे ने मस्की रहबर जे मिलिया गुमराह मिलिया असली दीन दीन खुदा जो कसम मक्के मदीने वारो दीन सहाबा वारो दीन आले मोहम्मद वारो दीन पीरान पीर वारो दीन खुदा जो कसम जो बंदे मटा असांजे नोकिया बेहद चैना तॾहिं त हर मैदान ते हे बिछाए खुदा जो कसम नामू से साहब वाला ही मैदान कादियाननि जे खिलाफ ही मैदान अंग्रेज कुत्ते जे छो 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 त दो बंदी शिया आहिनि शिया के ॾिसी गिदड़ भॼंदो कुकड़ ॾिनी बांग गिदड़ जो लही आहे त नमाज़ पढ़ूं गिदड़ जो नमाज़ में छा जे लही त ॾियांसि भरूं कुकड़ जो तकड़ा जा बी पेशमानदा चे ओचितो जो शींहं मुंह कढियो त गिदड़ मोहम्मदपुर बि टपी पियो कुकड़ जो बीह केॾा चे मुंहिंजो वज़ू टुटी वियो आहे जल कंदा हेड़ा पेशमा हूंदा त घणनि जा वज़ू टुटंदा दिलबर देवबंद आलम अॼु क़ुर ॿुधाइण आया थिया दिलबर देवबंद आलम अॼु क़ुर शींहं आहिनि न कोन ॾिठी सक्कर में 19 मस्जिदियूं पिया शहीद कनि 19 वाञनि हिकिड़ी बाबरी मस्जिद शहीद कई वॾा हरामी ने सक्कर वारा चङा मुड़स कोई मुल्लो न निकतो रात जो 1 बजे भाउ राष्ट्र के खबर पई खुदा जो कसम हज़ारनि जो मजमो वठी सक्कर पहुतो एसपी बीठो आहे रेंजर्स बीठी आहे पुलिस गन सॼी के किरान ते चढ़ी बीठो भाउ राष्ट्र जतो गोली हणो ताड़ो राशिद शहीद थींदो अल्लाह जी मस्जिद शहीद करण कोन ॾींदो नारे राशिद खालिद महमूद सोमरे कायद तेरी जिर्रत को नारे तकबीर जे मुंहिंजो बाबो शहीद मस्जिद राशिद भी शहीद मस्जिद एसपी हटी हथियार भिटा क्या एसपी जो कोर्ट जो हुक्म भाउ जो मां सुभाणे कोर्ट ईंदुसि सोच हलवो केर जो काए मस्जिदुनि जो केस कंहिं लड़ियो आहे सोच हिकिड़ो वेठो अथव हेॾे कंबर जल्दी मत हेरी तो आने मस्जिद में महिला काटे बने हलवे खाने ला दो जल्दी मत जो हुजूर जे इज्जत ते हमला कन तो आनी व्हील चेयर पंचर आ था
खबरदार सिंह जा बच्चा है खुदा की कसम। डॉक्टर साहब जन महीने में शहीद थे 29 नवंबर 2014 उनजे 21 नवंबर ते मूंसां गॾु नवाब शाह आकर राव मुझो किबला 5 दफ़ा कातलाना हमलो थियो या रात जो सफर न कर या सिक्योरिटी बढ़ाओ। है शहीद बाबा जो जवाब बचा जे असदुल्लाह खालद के जान प्यारी नहीं खालद के मोहम्मद जो दीन प्यारो। कल मां उते जुम्मो पढ़ा कल या ते बाबा शहीद थे सख खुदा जो कसम अन्या भी भितर मां शहीद दे खून दी खुशबू छुटा असा के मारो असा जो सुनो असा जो दो केड़ो आ असा जी जमात के मस्जिद में धिक्का दे का कढो असा दे गलत फतवा असा जो जुर्म केड़ो असा जो दो ही आ जो असा रब जी दावत था रकीबों ने रपट लिखवाई है जा जा के थाने में कि अकबर नाम लेता है खुदा का इस जमाने में। हुनन जो दो ही आ खुदा की कसम ये अल्लाह की दावत है जो असांजे शहीद बाबा के तव्हां रत में वेचायो उन जो जुर्म कहिड़ो ऐं शहादत में वरी सजदे में असां बिरसा ते जलसो कयो पोइ जलसो ख़त्म थियो वरी माण्हू रोए रड़ियूं राम जो छो थो रोए जैसे मां शीओ मां सुनी न आहियां मां ताईं जमात जो न आहियां मुंहिंजो छो थो रोए जे डॉक्टर जे शहादत खां पोइ पक पई आहे त हुसैनी काफ़िलो जमियत वारनि जो मुंहिंजो कीअं भला जे असांजो मौला हुसैन शहीद थियो त बि सिर सजदे में तव्हांजो डॉक्टर शहीद थियो त बि सिर सजदे में सुभान अल्लाह डिजन था अॼु बि डॉक्टर साहब जो हालांकि अबो सजदे में शहीद थियो टाइम खत्म थी जो गुजर अच्छी हो दुआ कयो इंशाल्लाह आलमन सां वफ़ादारी कंदासीं जमियत उलमा इस्लाम सां वफ़ादारी कंदासीं नमाज जी पाबंदी कंदासीं उलमा सां ताल्लुक़ रखंदव न तॾहिं कादियानियुनि जे साज़िशुनि खां बचंदव छो त आलिम ईमान जा चौकीदार आहिनि जो इंशाल्लाह जमात जी हर सॾ ते लबैक कंदासीं। अल्लाह ताला ईमान ऐं अमल वारी ज़िंदगी नसीब करे वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।